जो पेट्रोल बम किराए वई आहे ऐं जेको ही झटको अवाम खे ॾिनो वियो आहे ही को मामूली झटको न आहे। हिन अवाम जा होश बि उॾारे छॾिया आहिनि, निंड्रूं बि फिटाए छॾियूं आहिनि। हिकिड़े ई वक़्त ते नाज़रीन ऐं हिकदमि 19 रुपया 95 पैसा रुगो पेट्रोल जी क़ीमत में इज़ाफ़ो थियो आहे। उन खां सवाइ जेके ॿियूं पेट्रोलियम शयूं आहिनि उन्हनि जा अघ बि वधिया आहिनि ऐं अवाम जे साम्हूं जॾहिं ही ख़बर आई आहे त ज़ाहिर पेट्रोल पंप्स ते असीं ॾिठोसीं रश त तमामु घणो वधी वियो, पर ख़ुदि अवाम जो जेको रद्देमल साम्हूं अचे पियो तमामु घणो शदीद आहे। उन रद्देमल जे आॾो जेका हुकूमत आहे उहा पिणु वज़ाहत ॾिए थी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जॾहिं ही ख़बर अनाउंस कई उन सां गॾोगॾु पंहिंजी मजबूरी जो इज़हार बि कयो त असीं जेको अवाम सां जेको IMF सां मुआहिदो कयो आहे उन मुआहिदे जा असीं पाबंद आहियूं ऐं ही उन ही मुआहिदे जी हिकिड़ी सख़्तु शर्त आहे। असीं मजबूर आहियूं, असांखे अवाम जी तकलीफ़ जो अहसासु आहे, पर करे कुझु नथा सघूं छाकाणि त असीं पाबंद आहियूं उन मुआहिदे जा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर साहिबु इहा ॻाल्हि कई त वज़ीर आज़म साहिबु ज़ाहिर आहे उनजी मंज़ूरी ॾिनी आहे हिन मामले जी, उन खां पोइ ही नवां अघ साम्हूं आया आहिनि, जंहिं ते नाज़रीन अॼु ऑपोज़िशन जूं जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि पिणु तमामु घणो सख़्तु रद्देमल ॾिनो आहे। ख़ुदि हुकूमत में वेठल शामिल जेके इतिहादी पार्टीज़ आहिनि उन्हनि जो रद्देमल बि साम्हूं अचे पियो। पर ही जेका सूरत हाल आहे ही हुकूमत इहो चवंदे नथी थकिजे त असां मुश्किल सां असां पंहिंजी तमामु घणी कोशिशुनि सां ॾुखियनि फ़ैसिलनि सां हिन मुल्क खे डिफ़ॉल्ट करण खां बचाए छॾियो आहे, पर जेको ही अवाम डिफ़ॉल्ट करे चुको आहे, जेको अवाम ॾींहों ॾींहुं डिफ़ॉल्ट करे पियो, उन जो जवाबु केरु ॾींदो नाज़रीन। ऐं ही हुकूमत बार बार इहा ॻाल्हि असां सभिनी खे यादि थी कराए, पाण बि यादि करे थी त अवाम असांजो IMF सां हिकिड़ो मुआहिदो थियलु आहे, असांखे हुनजी पासदारी करणी आहे ऐं ही ज़रूरी बि आहे। पर ही केतिरो ज़रूरी आहे त हुनजो सॼो भार सिर्फ़ु अवाम ते अचिणो आहे। छा हुकूमत खे ऑल्टरनेट पॉलिसीज़ ॾेई पई सघी ऐं हिन वक़्तु बि को अहिड़ो सिलसिलो जोड़े पई सघी जो अवाम खे तकलीफ़ घटि खां घटि अचे हा। उन ते बि अॼु के प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। ऐं हुकूमत अवाम सां बि कुझु वाइदा कया, IMF सां वाइदा त हुनखे यादि आहिनि, पर जेके हुकूमत अवाम सां वाइदा करे आई उहे कॾहिं यादि कंदा ऐं उहे छो वाइदा उन्हनि खे यादि कोन्हनि। नाज़रीन इंतिहाई अहम मामिलो आहे छाकाणि त जेका सूरत हाल आहे समूरा मुल्क जा पासा हिकिड़े पासे ऐं जेको मुल्क जे अवाम जो हाल आहे उहो असांखे ॿिए पासे नज़र अचे पियो त हे ॾींहों ॾींहुं गैप वधंदो पियो वञे। जेतोणीकि हुकूमत दावाऊं करे पई त असीं सही दग ते अची चुका आहियूं ऐं हाणे अॼु जॾहिं असीं ॻाल्हायूं पिया हिन महांगाई जे हवाले सां, हिन सूरत हाल जे हवाले सां, त अॼु मुल्क में पहिरियों मिनरल समिट थियो आहे ऐं हीउ जेको मिनरल समिट थियो आहे उन में नाज़रीन इंतिहाई जेके अहम स्टेक होल्डर्स आहिनि मुल्क जा, परॾेही जेके परॾेही सीड़पकार, परॾेही मुल्कनि जा नुमाइंदा उहे मौजूदु हुआ। हिन मिनरल समिट जो मक़सदु बि इहो बि ॿुधायो पियो वियो त असां चाहियूं था त जेका परॾेही सीड़पकार आहिनि उन्हनि खे असीं दावत ॾियूं, वधि खां वधि उहे हिते सीड़पकारी करनि। मुल्क जे 75 सालनि में कंहिं न सोचियो हिन पासे ॾांहुं असां वटि हीउ वॾो ख़ज़ानो मौजूदु आहे। इन ख़ज़ाने खे असीं जेकॾहिं वधीक एक्सप्लोर कंदासीं त खोड़ मुल्क खे फ़ाइदो पहुचंदो ऐं असां सभिनी जी इहा क़ौमी ज़िमेवारी बि आहे। हिकिड़े वक़्तु नाज़रीन ही मनसूबा उन खां अॻु बि कुझु ॿियनि ग्रीन मनसूबे समेत कुझु ॿियनि मनसूबनि जो ऐलान थियो आहे, हुकूमत ॻाल्हियूं करे पई। ॿिए पासे अवाम आहे जेको ॿुधणु चाहे थो त ही सॼा मनसूबा, ही समूरा दावाऊं ऐलान पंहिंजी जाइ ते, पर असांजी ज़िंदगी में हिन जो फ़र्क़ु ऐं असरु कॾहिं नज़र ईंदो। इन ते नाज़रीन प्रोग्राम जे पहिरें हिसे में गुफ़्तगू कंदासीं। उन खां पोइ जेके पॉलिटिकल फ्रंट ते ॿिया मामला नज़र अचनि पिया जंहिंमें निगरां सेटअप मशावरत अञा ताईं जारी आहे, पर अञा ताईं को फ़ैसिलो साम्हूं न अची सघियो आहे। हीउ फ़ैसिलो एॾी देरि छो पियो वठे, इन ते बि ॻाल्हि थींदी। निगरां जेको वज़ीर आज़म केरु हूंदो उन हवाले सां जेके ख़ुदि इतिहादी पार्टीज़ में वेठल माण्हू आहिनि या ख़ुदि हुकूमत जेके अॻुवाण आहिनि, वज़ीर आहिनि, उहा इहा ॻाल्हि करनि पिया त जेकॾहिं सियासतदान न आयो त पोइ हीउ इलेक्शन जो आसिरो तव्हां न सम्झो त हीउ इलेक्शन पंहिंजे वक़्त ते थींदी, पोइ टाइम वठी सघे थी। इन जी हक़ीक़त छा आहे, इन मामलनि जी इन ते बि ॻाल्हाईंदासीं प्रोग्राम में। नाज़रीन जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे जावेद काज़ी साहिबु, सीनियर कानूनदान तज़िया निगारनि। कराची स्टूडियो में मूंखे उन्हनि जॉइन कयो आहे हिन प्रोग्राम लाइ। उनखां सवाइ नाज़रीन मंज़ूर चांडियो साहिबु आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगारनि, वीडियो लिंक ज़रिए जो के प्रोग्राम में शरीक आहिनि। एजाज़ महर साहिबु सीनियर सहाफ़ी, तज़िया निगार, डेली सिंधिया जा एडिटर, उहे बि अॼु के प्रोग्राम में शामिल हूंदा ऐं कुझु देरि खां पोइ नाज़रीन नमियारा मुआशी माहिर आहिनि डॉक्टर अयूब महर साहिबु, उहे पिणु मूंखे प्रोग्राम में जॉइन कंदा। अव्हांखे भलीकार थी चवां मंज़ूर साहिबु, जावेद काज़ी साहिबु, मुंहिंजी इजाज़त सां। मंज़ूर साहिबु, काज़ी साहिबु, अव्हां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। खोड़ मामला असांखे नज़र अचनि पिया, पर मूं जी चयो त मुंहिंजो पंहिंजो कंसर्न बि आहे ऐं ज़ाहिर आहे अव्हांजो बि कंसर्न इहो हूंदो त हीअ दवाऊं, ऐलान, मनसूबा, गुज़िरियल ॾींहुं चीनी वज़ीर आज़म दौरो करे वियो, सभु मामला पंहिंजी जाइ ते, पर जो ट्रिकल डाउन इफेक्ट अञा वधीक केतिरो वक़्तु वठंदो, आवाम जी ज़िंदगियुनि ते जो कॾहिं असरु ईंदो,
हाणे अवाम जो जेको सब्र आहे उहो बिल्कुलु सहप ख़तमु थींदी थी वञे। नाज़िया मूंखे इंतिहाई बेरहम तरीक़े सां ई ॻाल्हाइणु घुरिजे। पंहिंजा प्रॉब्लम्स, पंहिंजा महांगाई जा जेके आहिनि उन पॉलिटिकल रीज़न्स आहिनि, जंहिं तरीक़े सां पाकिस्तानी सियासत हली आहे उन नेठ असांखे नेट ते पहुचायो। उन खां अलावा मार्केट फोर्सिस, डिमांड एंड सप्लाई जेको आहे उहा तय कंदी आहे कंहिं बि प्राइस खे। ऐं इंटरनेशनल मार्केट्स में छा थियो छा न थियो, ऐं ख़ुदि वरी IMF हिनखे चयो अथई तव्हां लेवी वग़ैरह विधायो, जेको कुझु कयो। त हाणे उन में हिकिड़ी जेका आहे सा जॾहिं पेट्रोल 40 रुपया 50 रुपया हूंदो त 3 रुपया वधंदो त वॾी ॻाल्हि हूंदी। हाणे उहो 50 रुपया, उन वक़्तु डॉलर 50 रुपये में हूंदो। हाणे जेको आहे डॉलर 300 रुपया आहे त सम्झो त 20 रुपया वधियो आहे त 5 रुपये हिसाब जे उहो हिकिड़ो आहे। उहो 20 रुपयो अॼु खां 4 साल अॻु में जेको 20 रुपयो हो त उहो 20 रुपयो न आहे। त कम से कम उन कॉन्टेक्स्ट में 5 रुपया चइजे। ऐं को हुते गवर्नमेंट जी वकालत करण लाइ कोन वेठो आहियां। द थिंग इज़ दैट के जंहिं तरीक़े सां हिकिड़ा क्राइसिस डेवलप थिया, गेन कंदा विया, हिकिड़ो वॾो मोरको जेको हुननि कयो उहो IMF सां हिन सां विहणु। IMF सां न विहंदा त पोइ तव्हां हिन खां पोइ वधीक डिज़ास्टर्स आहे। हीअ महांगाई केसि ताईं रहंदी? हे त तव्हांजो ख़ुदा जो शुक्र आहे जेको मींहुं जेको अचे पियो, हाणे दुनिया में मींहं ईंदा, ख़तरनाक मींहं ईंदा। इहो पोएं दफ़े जेको तव्हांखे सिंध में मींहुं मिलियो तव्हांखे ख़बर आहे, कहिड़ी ख़बर केॾी महिल अहिड़ो मींहुं पइजी सघे थो। पर असांखे हल मींहुं कोन पिया, मथियां मींहं मथे पिया आहिनि। इंडिया में तमामु ख़तरनाक मींहं पिया आहिनि। ॾाढी मुख़्तलिफ़ सूरत हाल में असीं वञूं पिया एनवायरमेंट जे हवाले सां। एक्सट्रीम क्लाइमेट्स पिया अचनि, तमामु घणियूं सर्दियूं हूंदियूं, तमामु घणियूं गर्मियूं हूंदियूं। हाणे माना हिसाब किताब इहा आहिनि कोन। असीं हिन मुल्क में के 25 करोड़ माण्हू पैदा करे चुका आहियूं। एॾी पॉपुलेशन सां दुनिया जो 5हों वॾो मुल्क जेको आहे सो हाणे पाकिस्तान आहे, 4थे ते बि असीं पहुची वेंदासीं। द थिंग इज़ दिस इज़ अ टिकिंग बॉम्ब। इन्फ्लेशन वठो, हिन जा पॉलिटिकल क्राइसिस वठो। हाणे हीउ जेको टिकिंग बम आहे उहो संभाले वठंदा या न? कोन तव्हां हिकिड़ी फिल्म में ॾिसंदा आहियो हिकिड़ो बम फाटे पियो। हाणे उहो माण्हू जो सब्र पैमानो लबरेज़ करे वियो जेको आहे हुनजो सब्र जो पैमानो, त छा थींदो? हे रस्तनि ते निकिरी ईंदा। मूंखे नाज़िया केॾे आउं वेठो त हिन कराची जे शहर मां जेको आहे सो हिकिड़ो असगर ख़ान बि खटे आयो। उहो असगर ख़ान जेको आहे सो वॾो पॉपुलर तरीन तव्हांजे कराची जी उर्दू कम्यूनिटी जो लीडर हो। असांजा हिकिड़ा बादशाह खान वारा हूंदा, वली खान वारा हूंदा, असीं हुनखे कॾहिं पठाण करे कोन ठो। या इवन जेके बलोचिस्तान जा कॉम्प्रेस हूंदा न, हिकिड़ा लेफ्ट जा माण्हू हूंदा, हिकिड़ा हिसाब किताबु हूंदो। हाणे पंजाब जी पॉलिटिक्स अलॻि थी वई आहे। सिंध में पीपल्स पार्टी आहे, हुते PMLN आहे, KPK में जेके हिते पठाण साहिबनि जी पंहिंजो हिकिड़ो हिसाब किताबु आहे, को बलोचिस्तान में बि आहे। उहा जेका हिकिड़ी जेका हूंदी, हिकिड़ी वेव हूंदी जेका पूरी मुल्क खे हलाईंदी हुई या गॾिजी वई सभिनी सूबनि में हूंदी हुई, त हीअ त माण्हू माना हाणे उथण जहिड़ा बि कोन खे। भई इन्फ्लेशन खे जेको आहे सो को सिंधी रंग बि कोन्हे, को इन्फ्लेशन खे अफ़रातेज़र खे को पंजाबी रंग बि कोन्हे, को बलोच रंग बि कोन्हे, को पख्तून रंग बि। हीअ त इन्फ्लेशन सॼे जेका आहे मुल्क खे वकोड़े वेठी आहे। त छो न असीं इन्फ्लेशन ते, त असीं छो न गुड गवर्नेंस ते, असीं छो न हिन डेमोक्रेसी में एक्टिवली पार्टिसिपेट कयूं? 50 सालनि खां असीं वेठा आहियूं सिंध में। पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे पई, का बुरी ॻाल्हि कान्हे का। पर जंहिं तरीक़े सां पीपल्स पार्टी बैड गवर्नेंस ॾिनी आहे सिंध खे, छा सिंधी माण्हुनि हुनजो हिसाब किताबु कयो आहे? कोन कयो आहे। त हाणे उन में मूं जहिड़ो हिकिड़ो इंडिविजुअल माण्हू या को कॉम्प्रेस माण्हू हुते आलापे थो राग, पर उहो माण्हू वटि जज़्ब त कोन थो थिए पियो। माण्हू वरी हुनखे वोट था ॾियनि, माण्हू जे विज़डम खे तव्हां ईअं अंडर एस्टिमेट बि कोन था करे सघो न। हैविंग सेड दैट ऑल, मुंहिंजे ख़्याल में हीअ हेल ताईं त कंट्रोल में आहिनि। ही 4-5 महीना जेका स्टेट बैंक जी बि का ख़बर आहे, स्टेट बैंक जो स्टेटस वग़ैरह ते, त जेका 38-40% जेका इन्फ्लेशन हुई, 38-40% इन्फ्लेशन, तव्हीं नाज़िया तसवर कोन था करे सघो जेका टर्की में इन्फ्लेशन आहे। तव्हीं वेनेज़ुएला तबाह थी चुको आहे माण्हू, ऐं हितां पाकिस्तान मां तमामु घणा माण्हू वञनि पिया। त असीं छा हिन पोज़ीशन में आहियूं जॾहिं हेॾी वॾी दुनिया में हिकिड़ी कोल्ड वार नहीं शुरू थी वई आहे, अलाए नवां इशूज़ पिया अचनि, क्लाइमेट पई अचे, 50-25 करोड़नि जो पाकिस्तान, टिकिंग बॉम्ब वारी ॻाल्हि, ऐं हेॾा वॾा मींहं पवंदा। छा असीं हिकिड़ी वॾे ख़तरनाक माहौल खे हिन डेमोक्रेसी ते वेही इहे कंट्रोल करे ईंदासीं? असांजी माना हिकिड़ी रिक्वायरमेंट कम अज़ कम इहा आहे त पार्लियामेंट जी बालादस्ती हुजे, कोर्टूं पंहिंजे तरीक़े सां फंक्शन कनि, ट्राइकेटमी ऑफ पावर में लेजिस्लेट जेका करे थी असेंबली या कानून साज़ी पई थिए
या तशरीफ़ पई थिए कानून जी या हुनखे एग्ज़ेक्टिव इम्प्लीमेंट पियो करे, उन में तवाज़ुन अचे। हाणे उन तवाज़ुन आणण में असांजा जेके आहिनि से नाजिया जेके आहिनि से 75 साल गुज़री विया। तव्हांखे ख़बर आहे इहा जेका 14 अगस्त पई अचे, ही 50 साल तारीख़ 50 साल गोल्डन जुबली बि आहे जॾहिं आइन इम्प्लीमेंट थियो। 19 अप्रैल 1973 ते आइन आयो, 14 अगस्त 1973 ते आइन नाफ़ुज़ुल अमल थियो। उन में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सदर पाकिस्तान मां वज़ीर आज़म पाकिस्तान थियो। उन 50 सालनि में अॻे त तव्हां वञो ई न, अॻे त असां तइ कयोसीं त आइन ॾींदासीं कोन को, मुल्क टोड़े वेठासीं, वरी पहुतासीं त आइन ॾियूं था पिया। त हिन मुल्क खे हलण जो रस्तो हिकिड़ो ई आहे, उहे आइन। ऐं उन 50 सालनि में जेको असां गंद कयो आहे, असां आइन ते हलिया आहियूं, पहिरियों त आइन कोन हुओसीं। ऐं हाणे जेको आहे सो हीअ सूरत हाल जे अगरि जेका पंजाब में बीठी आहे, इमरान ख़ान बि पंजाब में, PMLN बि पंजाब में, अॻे ईअं न हो। अॻे इहो हो त जेको आहे सो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंजाब में हो त शेख मुजीब जेको आहे सो ईस्ट पाकिस्तान में हो। मुल्क टुटी पियो। हाणे पंजाब जे अंदरि हिकिड़ी गुथम गुथा लॻी पई आहे। हिकिड़ा जेके आहिनि से हुतां जा वॾा टॉप ब्यूरोक्रेट्स बि हुतां जा आहिनि, फ़ौज जा वॾा जनरल बि हुतां जा आहिनि, अदालतुनि जा वॾा जज बि हुतां जा आहिनि, सियासतदान बि हुतां जा आहिनि, एंकर बि हुतां जा आहिनि, जर्नलिस्ट बि हुतां जा आहिनि। त हाणे उते अंदरि जेका धमाचड़ी पई थी थिए, टिनी सूबनि खे त असां हा जेको आहे पार्टिसिपेट ई कोन था करायो पिया। त इन दैट सिचुएशन व्हाट आई से इज़ दैट कि असीं आइन ते हलूं, जेको ॾाढी ग्रिम सिचुएशन आहे नाजिया, ऐं शयूं वाज़े ॾिसणु मूंखां ॻाल्हि करी आहे। पर वरी बि आउं चवंदुसि त हीअ जेका महांगाई आहे, जेका 30-28% ते मुंहिंजे ख़्याल में हले पई थी, ऐं 5-6 महीननि में मुंहिंजी राय आहे त 25% थींदी। बाक़ी हाणे पेट्रोल जो 20 रुपया वधियो आहे, मुश्किलें मुझ पे पड़ी इतनी के आसान हो गई वारी ॻाल्हि थी असांखे एॾो न। पर कैद साहब हाणे हीअ चवनि था त हीउ सिलसिलो हाणे हिते रुकजण वारो कोन्हे, ज़ाहिर आहे अञा वधीक माशी लिहाज़ खां सख़्तु फ़ैसिलनि लाइ आवाम खे तयारु रहणो पवंदो आहे। उनखां पोइ हिकिड़ो सुठो दौरु शुरू थींदो। हीअ हुकूमत इहे दवाऊं इहे ॻाल्हियूं करे हुकूमत में बि आई आहे, हिन खां पोइ बि हीउ जेको 1.5 साल हिन हुकूमत जो रहियो आहे। मंज़ूर साहब अवां वटि ईंदसि, एजाज़ मर साहब बि मूंखे जॉइन कयो आहे प्रोग्राम में। एजाज़ साहब अव्हांखे भलीकार चवां थी, मूंसां गॾु काई साहब ऐं मंज़ूर चांडू साहब मौजूदु आहिनि। मंज़ूर साहब अव्हां छा चवंदो हिन समूरी सूरत हाल ते? हिकिड़े पासे उहे समूरियूं दावाऊं वाइदा आहिनि जेका हीअ हुकूमत असांखे बार बार ॿुधाए थी, यादि कराए थी, ऐं ॿिए पासे ॾींहों ॾींहुं आवाम जे लाइ जेका ख़राबु थींदड़ ॾुखी थींदड़ सूरत हाल आहे, छा चवंदो? ॾिसो हाणे हे मुल्क कर्ज़ी आहे। पाकिस्तान खे $25 बिलियन कर्ज़ रीपे करिणो आहे। हाणे रीपे करण जे लाइ हिननि वटि पैसा कोन्हनि खे। हाणे जॾहिं पैसा कोन्हनि त पोइ तव्हांखे मुश्किलातूं थींदियूं। हाणे हिकु तरफ़ इहो ॿुधायो थो वञे त असांखे IMF जो पैकेज बि मिलियो आहे ऐं हिकिड़ी फैसिलिटेशन काउंसिल बि ठही आहे जंहिंमें इन्वेस्टमेंट ईंदी। $10 बिलियन जी रिफाइनरी लॻंदी, सऊदी वारा आणंदा, UAE वारा असांखे हिते इन्वेस्ट कंदा, एग्रीकल्चर जे हवाले सां मॉडर्नाइज़ेशन कंदासीं। हिकिड़े क़िस्म जा सब्ज़ बाग़ ॾेखारिया था वञनि। ऐं ॿिए तरफ़ दोस्त मुल्कनि खां कुझु रोल ओवर बि थियनि पिया। चाइना असांखे जेको आहे रोल ओवर कयो आहिनि असांजा कर्ज़, ऐं ॿिया असांजा जेके दोस्त मुल्क आहिनि उहे असांजी पिया मदद था कनि। त इहे हिकिड़े क़िस्म जा सब्ज़ बाग़ बि ॾेखारिया था वञनि। पर असल हक़ीक़त इहा आहे त हीउ मुल्क कर्ज़ी आहे। $25 बिलियन तव्हांखे ॾियणा आहिनि। हाणे जॾहिं तव्हांखे एतिरो पैसो रीपे करिणो आहे त रोल ओवर मीन के उहो पैसो थोरो डिफर थियो, थोरो टाइम पोइ थियो, पर उहो बि तव्हांखे ॾियणो आहे, तव्हांखे ई ॾियणो आहे उहो पैसो। हाणे रीपे करण जे लाइ जेका रेवेन्यू जनरेशन आहे पाकिस्तान में उहा न हुजण जे बराबरि आहे। तव्हां वटि 2 नंबर एक्सपोर्टर वेठा आहिनि। तव्हां वटि तव्हांजो जेको इंडस्ट्रियल क्लास आहे उन पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं हिन मुल्क मां रुगो फ़ाइदो वरितो आहे, हिन मुल्क खे खाधो आहे। तव्हां वटि टैक्स चोर वेठा आहिनि। कुझु वक़्तु अॻु साबिक़ा जेको आहे FBR जे चेयरमैन जो इंटरव्यू हले पियो, हिते पोइ जंहिंमें हथु विझां पियो त बसि मूंखे चवनि पिया त तूं पंहिंजे कम सां कमु रख ऐं जेको आहे तूं इन ॻाल्हि ते अची न। त तव्हां वटि माफ़ियाऊं वेठियूं आहिनि जेके टैक्स ॾियण लाइ तयारु न आहिनि। माना तव्हांजा टोबैको माफ़िया आहिनि, तव्हांजो टेक्सटाइल माफ़िया आहिनि, तव्हांजा ॿिया तमामु घणा जेको आहे टैक्स ॾेई सघनि था इदारा, उहो टैक्स नथा ॾियनि। जंहिंजे नतीजे में थिए छा थो त पाकिस्तान में रेवेन्यू जनरेशन नथी थिए। तव्हांजी एतिरी उगाड़ी नथी थिए, सवली सिंधी में चऊं, जो तव्हां पंहिंजो कर्ज़ु ॾेई सघो ऐं पंहिंजी हुकूमत हलाए सघो। पाकिस्तान खे पंहिंजी हुकूमत हलाइण जे लाइ बि पैसो खपे, इदारा हलाइण जे लाइ बि पैसो खपे।
ऐं जेको माज़ी में कर्ज़ वरितो वियो आहे उहो कर्ज़ लहण लाइ बि तव्हांखे कर्ज़ खपे। हाणे उहो कर्ज़ बि अची वञे पर तव्हांजे मथां जी मंजूर साहब मूंखे ॿुधो पिया मां जीअं तव्हां चओ त अवाम जे मथां जेको आहे सो हीउ पेट्रोल बम किराए वियो ऐं ॿियूं जेको आहे सो इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे त हाणे जॾहिं हे रीपे नथा करे सघनि त सभ खां सवलो अवाम आहे जंहिंजे खीसे मां मतिलबु पैसा कढण को मसइलो ई कोन्हे को, छो त अवाम जेको आहे सो मज़ामत एतिरी नथो करे, मथे माफ़ियूं वेठियूं आहिनि, उहे टैक्स कोन था ॾियनि, उहे रेवेन्यू जनरेशन में पंहिंजो किरदारु अदा नथा कनि, त पोइ गवर्नमेंट खे छा थो करिणो पए त उनखे जेको आहे पेट्रोल वधाइणो थो पए, उनखे महांगाई करणी थी पए, उनखे अहिड़ा स्टेप वठणा था पवनि जंहिंजो सिधो सऊं जेको आहे सो इम्पैक्ट आवाम ते अचे थो ऐं आवाम जेको तव्हांजो इहो जीअं तव्हां ॾिसो था त जहिड़ी हालत मां हू गुज़रे थो। ठीकु मंजूर साहब, इन ई ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। एजाज़ मर्द साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। एजाज़ साहब भली कार अव्हां खे प्रोग्राम में ऐं अव्हां ॿुधो काई साहब खे मंजूर साहब खे ॻाल्हि कनि पिया त अवामी मज़ाहमत बि घटि पई अचे हिन सूरत हाल में, बावजूदि हिन जे ते अवाम जी सहप ख़तमु थी चुकी आहे, ख़तमु थिए पई ॾींहों ॾींहुं, पर हुन बावजूदि ओड़ी मज़ाहमत उहो रद्दमल लफ़्ज़नि जे हथां ई ज़रूरु साम्हूं अचे पियो। असांखे उन खां सवाइ सख़्तु क़िस्म जो रिएक्शन नज़र कोन पियो अचे। ऐं ॿिए पासे हीअ हुकूमत बि जेको सोलो टारगेट आहे अवाम, उन मथां ॾींहों ॾींहुं ॿार में इज़ाफ़ो थिए पियो। इन सूरत हाल खे कीअं ॾिसो पिया, हीउ सिलसिलो केसि ताईं अव्हांखे नज़र अचे पियो जेके हुकूमत सब्ज़ बाग़ ॾेखारे पई, उहो केसि ताईं असां उन सब्ज़ बाग़ जा जेके मेवा आहिनि, असरात आहिनि, उहे अवाम ताईं केसि ताईं पहुचंदा? मां सम्झां थो त हाणे त हुकूमत वारनि खे शर्म बि महसूसु थिए थो त उहे सब्ज़ बाग़ जेके हुननि ॾेखारण जी कोशिशि कई पए हाणे उहे ॻाल्हियूं रिपीट नथा कनि, छो त जंहिं तरीक़े सां हिन गुज़िरियल महीने ॾेढ में तव्हां ॾिसो त बिजली जी बेस प्राइस जेको आहे उहो ₹70 फी यूनिट वधी आहे, जेका ₹45 खां ₹50 पर यूनिट ताईं वञी सघे थी ऐं वेंदी डेफिनेटली। गैस जी प्राइसिस हिननि 50% वधाए छॾी आहे ऐं पेट्रोल जेको आहे इंटरनेशनल मार्केट में जेकॾहिं ₹20 घटिजे थो त हे ₹2 घटाइनि था हिते पाकिस्तान में, पर जेकॾहिं उते ₹2 वधे थो त हे ₹20 वधाइनि था ऐं इहो ई ईज़ी टारगेट हिकिड़ो सम्झी त पब्लिक जो रिप्रेज़ेंटेटिव त ही पाण खे चवनि था, पर मां सम्झां थो त उन जो हू हक़ बि अदा कोन था कनि ऐं घणे भाङे शयूं उन्हनि जे वस में बि कोन्हनि के। हिते हिकिड़ी महदूद अख़्तियारनि सां भरपूर हिकिड़ी अशराफिया आहे ऐं उन अशराफिया में मुख़्तलिफ़ शोबनि जा नुमाइंदा वेठा आहिनि जेके पंहिंजी हिकिड़ी बदमाशी मां मज़रब सां लफ़्ज़ इस्तेमालु कंदुसि त हू इहो सम्झी चुका आहिनि त पाकिस्तानी अवाम ते जेतिरो बि तव्हां ज़ुल्म कयो, ही माण्हू कॾहिं बि इज्तिमाही मक़सद जे लाइ या इज्तिमाही मफ़ाद जे लाइ न निकिरंदा, छो त हुननि 50-60 साल ताईं जेका इन्वेस्टमेंट कई आहे हिन मुल्क में, जेको तइलीमी निज़ाम हुननि ॾिनो, जेको निसाब हुननि जोड़ियो, उन में तव्हांखे उलझाए ग्रुपनि में, कबीलनि में, नंढनि नंढनि टोलनि में, मफ़ादनि में तव्हांखे विराए छॾियो। उन जेका तरबियत तव्हांजी थी आहे त उन एज़ ए नेशन जेको आहे उहो हिसो ई कोन्हे हिन में त उहे कोई अहिड़ी मज़ाहिमत करे सघनि या इज्तिमाही मफ़ाद जे लाइ उथनि। सियासी जमातूं हुजनि या जेके बि सिविल सोसाइटी, हर को पंहिंजे पंहिंजे मफ़ादनि जे उन्हनि जो ग़ुलाम थो लॻे पियो ऐं ॼण त हिकिड़ो जेको इज्तिमाही मज़ाहिमत या जेका उहा शइ थींदी कोन, तंहिंजे करे हुकूमत में वेठल जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ अहिड़े तरीक़े सां टैक्सेशन कनि था ऐं उन में जेको आहे त हू मज़ाहिमत उन्हनि खे कंहिं बि फॉर्म तां कोन पई थिए त डेफिनेटली हू उन ई डगर ते हलनि पिया ऐं हलंदा रहंदा। सो हलो जी एजाज़ साहब। हा, त मूं पियो चयो त ज़ाहिर आहे त हिकिड़ी मज़ाहिमत नथी थिए पई त उनजे करे ई इहे शयूं थियनि थियूं पियूं ऐं अवाम जे भलाई जे लाइ या सब्ज़ बाग़ ॾेखारण जे लाइ को एजेंडा हाणे त आहे ई कोन ऐं नई वरी को अवाम खे को अहिड़ी तवक़ो करणु खपे त उन्हनि खे का बहितरी थी सघे थी। ठीकु एजाज़ साहब, उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे हाणे जेके मामला हलनि था पॉलिटिकली, अव्हां ॼाणायो त मज़ाहमत न थींदी त मामला को इम्कान कोन पियो नज़र अचे, न का उमेदु आहे त हीअ मामला को बहितरी तरफ़ वञनि, पर हाणे जेका सूरत हाल आहे ओचितो ई ओचितो ई अफ़वाहूं वरी गरम थियूं आहिनि मार्केट में त
जेको निगरान सेटअप आहे उहो जेकॾहिं को सियासी माण्हू अचे थो त इलेक्शन पंहिंजे टाइम सां थींदा, न त इलेक्शन जो आसिरो फ़िलहालु न कयो वञे। त इन पुठियां कहिड़ी हक़ीक़त ॾिसो था, ऐं जेको निगरान वज़ीर आज़म खे बाख़्तियार करण वारो मामिलो निगरान सेटअप खे कहिड़ा फ़ैसिला ही वठणु चाहिनि था जेके स्टेक होल्डर्स आहिनि, इन हवाले सां बि असांखे ज़रूरु अपडेट कजो, छा ॻाल्हियूं थियनि पियूं इन हवाले सां? ॾिसो, मुंहिंजो ख़्यालु आहे त ही पोएं हफ़्ते खां इन में काफ़ी हिकिड़ी चेंज मालूम थिए थी ऐं अगर मगर जो सिलसिलो तमामु घणो शुरू थी वियो आहे। अॻ में इहो इम्कान हुयो त शायदि नवंबर में चूंड थींदी, पर हाणे इन ॻाल्हि जा चिटा इम्कान नज़र अचनि पिया जहिड़े तरीक़े सां हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन इहो फ़ैसिलो कयो आहे त जेका नई आदमशुमारी थी आहे उन जे नतीजनि खे 2 तारीख़ ते हिननि शायदि मीटिंग बि काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जी घुराई आहे, त उन प्लेटफॉर्म तां जेको आहे त ही अहिड़ो फ़ैसिलो को करणु चाहिनि था त जीअं इलेक्शन डिले करण जो को जवाज़ पैदा थी सघे ऐं नए सिरे सां हल्का बंदियूं ऐं MQM इन ॾिस में तव्हां ॾिठो त हुन मुतालबो बि कयो त असांखे नई आदमशुमारी जे मुताबिक़ हल्का बंदी घुरिजे, न त असां इलेक्शन में हिसो न वठंदासीं। त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे कड़ियूं तव्हां मिलायो त ईअं हिकिड़ी ॼणो लॻे पियो हाणे त बाज़ाब्ता तौर ते इलेक्शन खे डिले कराइण जे लाइ केयरटेकर सेटअप खे तूल ॾियण जे लाइ हिकिड़ो माहौल जोड़ियो पियो वञे ऐं इन ॾिस में वधीक डेवलपमेंट्स अञा कुझु ॾींहंनि में साम्हूं ईंदियूं, पर इन जो हाणे इम्कान वाज़े थी वियो आहे त ही के नवंबर में या 3 महीननि में इलेक्शन कराइण जे मूड में कोन्हनि के। ऐं जहिड़े तरीक़े सां अॻ में पंजाब में ऐं KP में असेंबलियूं टोड़ण खां पोइ 3 महीननि में चूंड न कराई वई, त उन खां पोइ हाणे जेको आहे त इहे अहिड़े तरीक़े सां जेको आहे मर्कज़ में बि इहो साॻियो मिसाल क़ाइमु करणु चाहिनि था ऐं अदालतुनि में मामला वञण जे बावजूदि बि पोइ अलाए कहिड़ियूं मसलियतूं हुयूं, छा हुयो जो ख़ुदि जेको आहे त उन जो को तदारुक न थी सघियो ऐं उहा जेका आइन जी तक़ाज़ा हुई 3 महीननि वारी उन ते अमल न थी सघियो। त जॾहिं उन्हनि उते उहा फबी वई ॻाल्हि उन्हनि खे, त हाणे ही मर्कज़ में बि उन जे नमूनो अख़्तियार करणु चाहिनि था ऐं लॻे ईअं ई थो त इलेक्शन जेको आहे हाणे जॾहिं वफ़ाक़ी वज़ीर जेको राना तनवीर आहे एजुकेशन जो फाइनेंस वफ़ाक़ी वज़ीर आहे, उन शेखुपुरा में अॼु मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो आहे त जेकॾहिं को पॉलिटिकल निगरान वज़ीर आज़म आयो त पोइ शायदि चूंडूं वक़्त ते थियनि ऐं जेकॾहिं को नॉन पॉलिटिकल माण्हू आयो त जॾहिं वज़ीर अहिड़ी बेवसीअ जो इज़हार कंदा रहंदा त इन में लॻे थो त अख़्तियार जेको आहे उहो हुकूमत वटि कोन्हे को, अख़्तियार कंहिं ॿिए हंधि आहे ऐं अख़्तियारनि जो मर्कज़ को ॿियो आहे। ठीकु आहे, उन्हनि जो मूड काई साहब नज़र अचे पियो त शायदि इलेक्शन वारो मामिलो हाणे टाइम वठंदो। नाजिया, हिकिड़ो त जेको आइन जे हिसाब सां अॻे त पीपल्स पार्टी बि ॻाल्हि पे कई त इहो 12 ते वञनि त जीअं 2 महीना थिए, पोइ हे वरी पाण ॿई गॾिजी विया त जेको आहे भले 8 ते कयो त भले इहो 3 महीना वारो हिसाब किताब अचे। हाणे जे केयरटेकर गवर्नमेंट अची थी वञे त पोइ त सभ खां पावरफुल त इलेक्शन कमीशन जो चीफ आहे, उन वटि पावर्स आहिनि त उहो इलेक्शन खे अॻियां पोयां करे सघे थो पियो। त इहो बि थिए थो त 90 डेज़ में इलेक्शन्स आइन में त लिखियल आहिनि, पर जे अॻियां पोयां थियनि था पिया त ॿी जेका आहे मेयर साहब ॾाढी भली ॻाल्हि कई त हीअ जेके 2 सूबनि में त जेको आहे 3 महीने वारी जेका केयरटेकर उहो त हिकिड़ो पूरो आइनी जेको हिकिड़ो लेकुना आहे उहो हले पियो, त हुन में बि एयर आहे थिंग इज़ दैट त हीअ हिननि खां शायदि इमरान ख़ान संभलिजे कोन थो पियो, शायदि जेको आहे सो हीअ वेठा आहिनि त हिकिड़ो ऐं हिन में इहो त तव्हां ॾिसो न जंहिं तरीक़े सां हिननि कानून साज़ियूं कयूं आहिनि, उहे कानून साज़ियूं त ॿुधाइनि थियूं त जेके आहिनि से PDM बिलख़ुसूस पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जेका आहे PMLN ऐं इस्टेब्लिशमेंट 3 हिकिड़े पेज ते आहिनि ऐं ईअं ई कमु पिया कनि जीअं इमरान ख़ान ऐं इस्टेब्लिशमेंट काल्ह कमु पे कयो ऐं बाक़ाइदा बुलडोज़ करे जेको आहे सो लेजिस्लेशन पे कयनि। हुन में जसू जे हुनखे असांजे रज़ा रबानी साहिब खे चयईं जेको आहे सो माना उथी बि हिन ॻाल्हि ते ॻाल्हाए, पर पार्लियामेंट जे अंदरि त को गोड़ ई कोन्हे को, त तंहिंजे करे हीअ छा जेके असां PDM जेका आहे सा ईअं ई थी वई आहे इस्टेब्लिशमेंट जीअं काल्ह इमरान ख़ान हो, त इहो त इस्टेब्लिशमेंट चाहियो पिए त असांखे जेकॾहिं शहबाज़ शरीफ़ ॾिए नवाज़ शरीफ़ त असां इमरान ख़ान खे कॾहिं इमरान ख़ान खे त ओॾीमहिल आणण जे मूड में बि कोन आहे, जेकर हिकिड़ी दुकानी अंदरि आर्ग्यूमेंट्स आहिनि त उहो शहबाज़ शरीफ़ खे आणण लाइ वेठा हुआ। हाणे उहो जेको आहे हिकिड़ी नई शइ अचे पई थी, पर मूंखे इहा एप्रीहेंशन आहे
त अगरि जी नवंबर खां मथे हलिया विया त पोइ ॾाढी ॻाल्हि ख़राबु थींदी। उन में हिकिड़ी ॻाल्हि त जेको आहे सो उन्हनि खे जेका आहे हिकिड़ी लेजिटिमेसी कान मिलंदी, ड्रिगियो खणी विया, हिकिड़ा क्राइसिस थींदा तव्हांजा, ॿियो IMF वेठी आहे, कुझु हे वेठा आहिनि, कुझु हो वेठा आहिनि, भई तव्हां IMF वटि गिरवी आहियो, उहो हिकिड़ो वेस्टर्न पावर आहे, तव्हीं चाइना ॾे बि वञो पिया था, उहो हिकिड़ो ॿियो पावर आहे, तव्हांखे हेॾा IMF हेॾा हे वठंदा, तव्हांखे इलेक्शन जेका आहे कराइणी, हिकिड़ी नई वरी सुप्रीम कोर्ट पई अचे 15 सेप्टेम्बर ते, उनजा फ़ैसिला आई एम वेरी सर्टन तमामु तारीख़ साज़ फ़ैसिला उहो असांजो चीफ जस्टिस साहिबु पंहिंजे चीफ जस्टिस साहिबु छा हिकिड़ी पूरी कोर्ट कंदी, पर उनजो हिकिड़ो जेको इम्पैक्ट आहे, जेको बेंचिस ठाहिण जो, इंडिपेंडेंट बेंचिस वेही फ्री सां हिकिड़ो जेको आहे सो फ़ैसिला कंदियूं। पाकिस्तान जो जेको जेको मसइलो आहे उन में ख़ुदि जेको आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ, उनजे अंदरि जेको आहे उनजे ख़िलाफ़ु बग़ावत थी, त हाणे पिया चवनि उनजे ख़िलाफ़ु बग़ावत थी न, तव्हीं मां त उन ॾींहुं चयोसीं शबे खून त जेको आहे हुनजे ख़िलाफ़ु हो, त हाणे उहो पंहिंजी हिकिड़ी ख़ुदि जेको आहे फ़ौज जे अंदरि हिकिड़ी ताक़त पियो वठे। अहिड़ा केतिरा ई माण्हू जेके हिते फ़ौज जे अंदरि हिकिड़ी म्यूटनी हुई, इहे ॻाल्हियूं बि तइ थी वियूं, तंहिंजे करे हू हिकिड़ी जेका जनरल जियोलॉग जेका असां ब्रेन वॉश करे वियो आहे, उनखे ड्राइणो आहे, उनखे हीअ कीअं ड्राइण था अचनि, हिकिड़ी नई क़िस्म जी जेका असांखे अचे पई थी, नई अलाइनमेंट पई थियूं थियनि पियूं, ऐं उन में असांजी जेके माना के माण्हुनि जी राय है त इलेक्शन खां निकिरी पिया वञूं। मां शायदि नवंबर खां बाद में अञा बि इन ॻाल्हि में सहमत में न आहियां, इन इख़लाक़ी पोज़ीशन में न, ग्राउंड ते हे इन खां वधीक वेंदा, पर नेचुरली डेफिनेटली तव्हांखे जेको आहे जेको सेंसस तव्हां कराया आहिनि उनखे किथे न किथे इनकॉर्पोरेट करिणो आहे। हिन इलेक्शन में तव्हां नथा करे सघो, करे ई कोन था सघो, तव्हीं कॾहिं जेके सेंसस 10 सालनि में कराया, तव्हांखे 20 साल लॻी विया आहिनि सेंसस में, हींअर अचानक सेंसस तव्हां 8 सालनि में 7 सालनि में कराया, त बैकलॉग जेको आहे सो पूरो कयूं। त द थिंग इज़ दैट कि नवंबर खां ॿाहिरि वेंदा त इट इज़ द इन्विटेशन ऑफ बिगर क्राइसिस देन व्हाट यू आर सीइंग नाउ। वधीक क्राइसिस थींदो। चंड साहब, अवां कीअं पिया ॾिसो सूरत-हाल, कीअं मंज़रनामो जुड़ंदे ॾिसो पिया, अवां सम्झो पिया त मामरा नवंबर खां अॻियां वञी सघनि पिया, वज़ीरनि जा बयान मामरा, अव्हांखे छा पियो लॻे? ॾिसो, ईअं लॻे थो त इलेक्शन नवंबर खां थोरो पोइ हली वञे, हुनजा कुझु चिटा इम्कान जेको आहे सो नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। उन में आदमशुमारी जो बि मसइलो आहे त आइनी तौर ते जेका लेटेस्ट आदमशुमारी आहे उन मुताबिक़ तव्हांखे चूंडूं कराइणु खपनि, पर ओवरऑल पाकिस्तान जी जेका सिचुएशन आहे उहा अहिड़ी ॾुखी सिचुएशन आहे, अहिड़ा ॾुखिया कुझु फ़ैसिला अञा वठणा आहिनि। हीअ त बेज़ार रुॻो पेट्रोल थो वधे ऐं ॿी जेका सो महांगाई थिए थी, पर पाकिस्तान खे वधीक कुझु रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे, ऐं उहे रिफॉर्म्स में माफ़ियाउनि सां टैकल करिणो आहे, दहशतगर्दी सां टैकल करिणो आहे। तव्हां ॾिसो त दहशतगर्दी हिकिड़े नए जेको आहे सो नए रूप सां अचे पई, कुझु माण्हू अहिड़ा ऑपरेट कनि पिया जंहिंजो ख़ुदि मतिलबु असांजे इदारनि खे ख़बर नथी पए त इहे केरु दहशतगर्द आहिनि, किथां इन्हनि जा जेके ऑपरेटर आहिनि जेके ही एॾे वॾे पैमाने ते कारवायूं मुल्क में जेको आहे उन्हनि शुरू कयूं आहिनि। ऐं उनखां सवाइ कुझु ॿिया अहिड़ा रिफॉर्म्स आहिनि हिन मुल्क में जेके वठणा आहिनि तव्हांखे रेवेन्यू जनरेशन जे हवाले सां, तव्हांखे जेको आहे सो ओवरऑल हिकिड़ो मॉडर्न स्टेट तौरु तव्हांखे टेक ऑफ वठिणो आहे। हाणे उहे जेके ॾुखिया फ़ैसिला आहिनि उहा का बि जेका चूंडियल हुकूमत आहे उहा अफोर्ड न करे सघंदी आहे, उहा भले PMLN हुजे या बाद में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, कंहिंजी बि हुकूमत आहे, उहे इहे अफोर्ड न करे सघंदा त उहे कुझु डिफिकल्ट स्टेप्स वठनि। तव्हांखे यादि हूंदो त बांग्लादेश में जीअं क्राइसिस हूंदो त उते बि केयर टेकर गवर्नमेंट आई, उहे 2 साल पूरा जेको आहे सो वेहिजी विया ऐं हुननि तमामु हिकिड़ा डिफिकल्ट डिसीशन्स वरिता, जंहिंखां पोइ हीअ मौजूदा जेको आहे सो अवामी लीग जी हुकूमत आई। ऐं अवामी लीग जी हुकूमत जॾहिं आई त हुननि 2 सालनि में जेके उहे रिफॉर्म्स कया, जेके डिसीशन्स वरिता, उन मां बांग्लादेश खे फ़ाइदो मिलणु शुरू थियो ऐं बांग्लादेश हिकिड़ो टेक ऑफ वरितो ऐं हिन बहितर पोज़ीशन में आहे। पाकिस्तान में कुझु अहिड़ा मामला आहिनि जेके सिधा थियणा आहिनि, ठीकु थियणा आहिनि। हिते जेको आहे सो हिकिड़ी ईअं विदाउट मतिलबु डिसिप्लिन तव्हांजी नेशन हले पई, विदाउट डिसिप्लिन तव्हांजा इदारा हलनि पिया, जंहिंखे जीअं वणे उहो करे, जेको जितां वणे टैक्स चोरी करे, जंहिंखे जितां वणे उहो जेको आहे सो करप्शन करे, ऐं मामला एतिरे हद ताईं ख़राब थी विया आहिनि जो जेकॾहिं का बि चूंडियल हुकूमत इन माफ़ियानि में हथु विझंदी त पोइ तव्हांजी डीस्टेबलाइज़ेशन थींदी। थी सघे थो
त ही तव्हां ॾिसो विच में जेके आणनि पिया त केयर टेकर्स खे असां हे पावर ॾियूं कुझु पावर ॾिननि बि कुझु पावर न ॾेई सघिया कुझु उन्हनि वापसि वरिता त इन जो मक़सदु बि इहो हो त केयर टेकरनि वटि सिर्फ़ु इलेक्शन कराइणी हूंदी आहे उन्हनि वटि पावर न हूंदा आहिनि उन्हनि खे पावर ॾियण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि हो त हिन खां थोरो ढिघे मुदे में हिननि खां उहे कम वठिजनि जेका हिकिड़ी चूंडियल हुकूमत नथी करे सघे त इहो थी सघे थो पॉसिबल आहे त जीअं पंजाब में KPK में पंहिंजे मुक़ररा मुदे खां वधीक जेको आहे केयर टेकर हलिया विया त जेकॾहिं वफ़ाक़ में बि पंहिंजे मुक़ररा मुदे खां केयर टेकर हुकूमत अॻिते हली वेंदी त हिन मुल्क में हाणे इहो अहिड़ो को बि मसइलो कोन्हे को हिते आइन जी तमामु घणी पायमाली जेको आहे वॾे पैमाने ते थिए थी जेकॾहिं इलेक्शन ही बाद में वठी था वञनि त इहो मुमकिन आहे त इलेक्शन खे थोरो अॻिते वठी वञनि ऐं थी सघे थो त जेका गवर्नमेंट आहे उहो ॾिसजे त उहा केतिरी मतिलबु स्ट्रॉन्ग आहे उनखे केतिरो मैंडेट आहे उहा छा थी करे सघे उहा मुल्की लेवल ते कहिड़ा फ़ैसिला थी वठे उहा बैन अल-अक़वामी तौर ते IMF खां तव्हांजा मामला जेके आहिनि कुझु त तइ थिया आहिनि पर IMF जा अञा बि जेके शर्त आहिनि उहे हिन सरकार खे जेको आहे पूरा करणा आहिनि ऐं जेकॾहिं न थिया त तव्हां IMF क्लियरली पंहिंजे जेको आहे सो इन एग्रीमेंट में चई छॾियो आहे त नेक्स्ट जेको पाकिस्तान लाइ स्टेप हूंदा उहे मोस्ट डिफिकल्ट हूंदा तंहिंजे करे हाणे उहे जेके डिफिकल्ट शयूं आहिनि उहो थी सघे थो त हे केयर टेकर खां वठनि केयर टेकर जो ठीकु मंजू साहब थी सघे थो त उहे केयर टेकर सेटअप खे इन करे पाक तयारु कयो वियो हुजे जो उन्हनि खां कंहिं कम कंहिं फ़ैसिला कराइणा हुजनि एजाज साहब इलेक्शन कमीशन जो किरदारु कीअं ॾिसो था समूरी सूरत हाल में ज़ाहिर आहे जेको फ़ैसिलो आयल आहे इलेक्शन कमीशन वटि नज़रूं बि इलेक्शन कमीशन अथनि ताज़ो जेको इलेक्शन कमीशन जो ख़त ज़ाहिर थियो आहे उनखां पोइ हाणे इहो बि ॾुखियो लॻे पियो त जिन पार्टियुनि जा वॾा नाला जिन जे हवाले सां खोड़ ख़बरूं गर्दिश पे कयूं ऐं खोड़ माण्हुनि खे आसिरो बि हो शायदि उन्हनि जो नालो अॻियां अचे हाणे उन ख़त खां पोइ उन्हनि जो बि ॾुखियो लॻे पियो चांस फर्दर कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल में इलेक्शन कमीशन जो किरदारु कीअं ॾिसो पिया ॾिसो इलेक्शन कमीशन वारनि जो त हिकिड़ो पोस्ट ऑफिस जो किरदारु रहियो आहे ऐं कॾहिं बि हुननि असर्ट न कयो आहे पंहिंजे राइट खे उहो उन फुल अथॉरिटी सां पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु कनि कॾहिं कॾहिं खणी ॾिठोसीं असां सियालकोट जे मामले में या कंहिं हाणे KP में हिकिड़े मिनिस्टर खे जेको आहे त उहो हटायो अथऊं छो जो सियासी मामलनि में मुदाख़लत पियो करे त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिकिड़ा इलीगल गैर क़ानूनी गैर आइनी सेटअप वेठा आहिनि ऑलरेडी अधु पाकिस्तान में ऐं बलूचिस्तान त कंहिं खाते में कोन्हे को त बाक़ी जेको आहे त फेडरल गवर्नमेंट में बि जेकॾहिं इहो जान खान वारो कमु थी वियो त पोइ हे सिस्टम जेको आहे त हिनजी हिकिड़ी से छा बचंदी या इलेक्शन कमीशन को हुन वटि फोर्स त कोन्हे का जो हू पंहिंजे हू वधि में वधि हिकिड़ो डिसीशन वठंदा ऐं असां माज़ी में बि ॾिठो आहे त हमेशह उहे हिकिड़े ताक़तवर धुरियुनि जे असर में रहिया आहिनि ऐं इंडिपेंडेंटली उहे एक्ट न कंदा आहिनि भले जो उन्हनि जो पंहिंजो 2018 जे चूंडुनि में पूरो ट्रांसमिशन सिस्टम खे ब्लॉक करे ऐं मन पसंदि नतीजा जेको आहे उहे ॾिना विया त उन ते इलेक्शन कमीशन कहिड़ो पंहिंजी अथॉरिटी असर्ट कई त इलेक्शन कमीशन खां तवको त मूंखे त नथी लॻे का शइ त को हू अहिड़े क़िस्म जो कंदा बल्कि हू जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे जेको बि फ़ैसिलो कंदा उन्हनि खे फैसिलिटेट कंदा ऐं फेस सेविंग ॾींदा त बज़ाहिर जेके सूरत हाल आहे उहा त इन पासे ई थी वञे ऐं अॼु जेको हिते इस्लामाबाद में बि थियो माइन फलाणा ऐं नवां सेक्टर जेके 6 हिननि आइडेंटिफाई कया आहिनि त उन्हनि जे थ्रू असां पंहिंजी वधाईंदासीं त उन सां गॾोगॾु तव्हां ॾिठो त चाइना जो जेको नायब वज़ीर आज़म हो उहो बि आयो ऐं उनखे वॾे प्रोटोकॉल सां हिननि हिते रिसीव कयो ऐं वॾो ऑनर बि ॾिनो त उन में पाकिस्तान पंहिंजे लाइ फ्यूचर जो जेको रस्तो आहे उहो तइ करे छॾियो आहे त असांखे चीन सां गॾु वञिणो आहे ऐं अमेरिका सां वज़ीर आज़म जे बकौल त असांखे धोखनि वारो ताल्लुक़ न घुरिजे त हाणे हिननि बि पंहिंजो क्लियर फ़ैसिलो करे छॾियो आहे त मां सम्झां थो त अहिड़े डिसीशन खां पोइ वेस्टर्न फोर्सिस जेके आहिनि उहे पाकिस्तान खे अञा वधीक तंग कंदियूं जेको यूरोपीय यूनियन हिननि खे एक्सपोर्ट्स जी फैसिलिटी ॾिनी आहे उहा बि रिव्यू थी सघे थी लिमिटेड थी सघे थी IMF जो प्रोग्राम बि जेको आहे उहो डिसकंटिन्यू थी सघे थो उन में को बि अची सघे थो त मां सम्झां थो त ही सभु शयूं जेके आहिनि इहे इलाही शयूं बेटर थियूं कनि ऐं इहे पॉलिटिकल इंटरनेशनल डिसीशन इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जूं पंहिंजूं हिकिड़ियूं ज़रूरतूं ऐं रिक्वायरमेंट्स आहिनि त उन्हनि सभिनी मंज़रनामे खे जॾहिं ॾिसूं था त पाकिस्तान में त प्लैनिंग का ड्रिगी मुदत जी त कॾहिं रही कोन्हे का
त हिते हिकिड़ी हुकूमत ईंदी आहे, हिकिड़ो प्रोजेक्ट हूंदो आहे, उहो अध में छॾे ॾींदा आहिनि, वरी ॿियो प्रोजेक्ट हलंदो आहे ऐं उहो जेको पंहिंजी मर्ज़ी सां कंदा आहिनि। त इहा जेका एप्रोच रही आहे उनखे एड्रेस करण जे लाइ जंहिं लेवल ते मनसूबाबंदीअ जी ज़रूरत आहे, प्लैनिंग जी ज़रूरत आहे, हिकिड़ी हिकमत अमलीअ जी ज़रूरत आहे, त उहे शयूं हीअ हुकूमत बि अञा ताईं नाहे करे सघी। त ऐं नई वरी अहिड़े क़िस्म जा जीअं ॿिए कंहिं दोस्त शायदि मंजूर साहिबु चयो पिया त रिफॉर्म्स, ॻाल्हि इहा त हिननि जी नियत ई कोन्हे बाबा। तव्हांखे गवर्नमेंट जा ख़र्च तव्हां ॾिसो गुज़िरियल 10-15 सालनि में घणा 100% तव्हांजा एक्सपेंड करे विया आहिनि, त उन्हनि खे तव्हांखे पूरो रीस्ट्रक्चरिंग खपे। ठीकु आहे साहब। ऐं उन सां पर जेको अगेन सोलो जेको टारगेट आहे उहो आवाम आहे ऐं आवाम जे मथां उहो भार असांखे नज़र अचे पियो। पंहिंजे पाण खे कीअं बहितर करिणो आहे, पंहिंजी पॉलिसीज़ खे कीअं रीस्ट्रक्चर करिणो आहे, उन ते असांखे ध्यानु नज़र न पियो अचे। मूंखे डॉक्टर अयूब महर साहब बि जॉइन कियो आहे, नामे वारा मौशी माहिर आहिनि। अयूब साहब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? जी आ रही है। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब, मेरे साथ जावेद काई साहब, एजाज महर साहब, मंजूर चांडू साहब मौजूद हैं और इसी पर बात हो रही है कि क्या सारा बार जो है जो मजबूरी है इस वक्त, जो सारा बार, लेकिन क्या सारा बार सिर्फ आवाम पर डालना है? इस हुकूमत, क्या ये हुकूमत कुछ और कर सकती थी, कुछ ऐसे इकदाम ले सकती थी कि आवाम के ऊपर जो इस वक्त हम बार देख रहे हैं बिजली की सूरत में, महंगाई की सूरत में, आज एक पेट्रोल बम की सूरत में, तो उससे हुकूमत को कुछ निजात दिलाई जा सकती? क्या कहेंगे आप? देखिए, ये बिल्कुल ये तो एक प्रैक्टिस बन गई है माजी से कि जो भी मुआहदा होता है IMF के पास जाते हैं, या जो भी फाइनेंशियल प्रॉब्लम होती है, 30 ईयर से ये प्रैक्टिस है। हम आखिर में ये कहते हैं कि जी ये मजबूरी है, हालात की वजह से हमें करना पड़ रहा है, और वो उसका जितना भी अल्टीमेट बर्डन है वो जो लोअर इनकम है या मिडिल इनकम के लोग हैं उनके ऊपर वो बर्डन पड़ जाता है। अभी भी बिल्कुल एग्जैक्टली वही हो रहा है। और मैंने आपके प्रोग्राम में मुझे याद पड़ता है, मैंने कहा था डिफॉल्ट नहीं होगा, मैं अभी भी हूँ और वो डिफॉल्ट से बच गए हम, लेकिन उसमें जो खराब नीति की तरफ मैंने इशारा भी किया था कि डिफॉल्ट नहीं होगा, लेकिन बहुत इकोनॉमिक मिजरीज बढ़ जाएंगी, खास तौर पे जो लो इनकम ग्रुप हैं उनके लिए प्रॉब्लम होगी। अब वही हो रही है। और अब देखिए, पेट्रोल प्राइसेस का में फिर 20 रुपए का इजाफा है, जो डिवेल्यूएशन का बटन था इन्फ्लेशन का वो भी लोअर इनकम पे गया था, ये हो रहा है। फिर एक पैरेलल एक और मूवमेंट ये चल रही है जिसको डॉक्टर साहब प्लान बी भी कहते थे अपना, वो ज़ाहिर इम्प्लीमेंट नहीं हुआ क्योंकि मुल्क डिफॉल्ट से बच गया, लेकिन उसके साथ साथ जो प्लान बी था उसको थोड़ा सा एक्सप्लोर किया है इन्होंने, उसको डिस्कस जरूर किया है कि पाकिस्तान के, उन्होंने बार बार वो इशारा कर रहे हैं कि पाकिस्तान के एसेट जो हैं वो खरबों डॉलर के हैं, लोन हमारा अरबों डॉलर में है लेकिन एसेट खरबों डॉलर में है। उसमें उन्होंने कुछ एसेट मेंशन भी किए हैं जिसमें लीज पे देने की बात है या उनको थर्ड पर आउटसोर्स करने की बात है उन एसेट्स को, जिसमें टर्मिनल्स हैं, हमारे शिपिंग टर्मिनल्स हैं, जिसमें एयरपोर्ट्स हैं, जिसमें हमारे मिनरल रिजर्वायर्स हैं, उनको आउटसोर्स करना या कॉन्ट्रैक्ट पे देना। तो वो ज़ाहिर है वो हमारे एसेट्स हैं, और इवन सीपैक हमारा एसेट है, वो पाकिस्तान की लैंड पर है। तो ये जो एसेट्स हैं इनको आउटसोर्स करना या लीज कर देना, वो ज़ाहिर है एसेट्स की यूटिलाइजेशन की तरफ बात कर रहे हैं। मैं इसलिए ये एग्जांपल दे रहा हूँ कि आपका क्वेश्चन ये था कि क्या कोई और अल्टरनेट है आवाम पे बोझ डालने के अलावा। ये उन्होंने एक लॉन्ग टर्म स्ट्रैटेजी वो बता रहे हैं कि इस तरफ भी जाया जा सकता है, लेकिन ज़ाहिर है उसके फिर अपने कॉन्सिक्वेंसेस होंगे। ये हम नहीं कह सकते कि उसके कॉन्सिक्वेंसेस नहीं होंगे, उसके अपने कॉन्सिक्वेंसेस हैं। उसके लिए आपको लॉन्ग टर्म फिर यह है कि आपको बहुत सारी चीज़ों को सेक्रीफाई करना है, उसमें से कितना बेनिफिट भी आपके लोकल पाकिस्तानीज को मिलेगा, कितना इंटरनेशनल जो पार्टिसिपेंट होंगे वहाँ जाएगा। क्योंकि अभी तक जो है पाकिस्तानी इन्वेस्टर्स जो हैं वो इनमें से किसी भी प्रोजेक्ट में किसी पाकिस्तानी इन्वेस्टर का नाम अभी तक नहीं आया है। पाकिस्तान के एसेट हैं तो पाकिस्तानी इन्वेस्टमेंट मौजूद है, पाकिस्तानियों की इन्वेस्टमेंट मिडल ईस्ट में मौजूद है, वो इन्वेस्टमेंट अपनी लैंड पे भी कर सकते हैं। लेकिन ये जो एयर टर्मिनल्स हैं, शिपिंग टर्मिनल्स हैं, मिनरल एसेट्स हैं, अभी तक किसी बड़े पाकिस्तानी इन्वेस्टर का नाम उसमें नहीं आया है। पाकिस्तानी इन्वेस्टर आएगा, एम्प्लॉयमेंट लोकली जनरेट होंगी, क्रिएट होंगी, इकोनॉमिक मिजरीज कम होंगी। ठीक डॉक्टर साहब, बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन, डॉक्टर अयूब महर साहब खे मां ॿुधो त कहिड़ा ऑल्टरनेट सोर्सिस थी सघनि था पंहिंजो रेवेन्यू वधाइण जा, ऐं जेका हिन वक़्तु हुकूमत ॻाल्हि करे पई, मुख़्तलिफ़ मनसूबनि जो ज़िक्र थिए पियो काई साहब, ऐं
दोस्त मुल्कनि जो बि ज़िक्र थिए पियो त हुननि जो सहकार, नवां मनसूबा, पुराणनि मनसूबनि जी नए सिर बहाली, समूरा मामला। पर डॉक्टर साहब हक़ीक़त ॿुधाइनि पिया त अञा ताईं को लोकल इन्वेस्टर सां कोन पियो नज़र अचे। हुकूमत खे कहिड़े कहिड़े एरिया ते कमु करिणो आहे, एक्सपर्ट्स ॿुधाईंदा अचनि पिया ऐं ख़ुदि हुकूमत इहा ॻाल्हि करे पई त असांजी हुन पासे ॾे नज़र आहे, कमु अलाए छो न पियो थिए। नाजिया, जेका असां बुनियादी तौर ते तव्हां जेको सॼो हेॾी महांगाई करे तव्हां जेको आहे सो जॉब्स जेके आहिनि रिसेशन आणे छॾी आहे, बल्कि स्टैगफ्लेशन अची वई आहे बिल्कुलु। हाणे उनखे जे तव्हीं माना जे इन्फ्लेशन खे कंट्रोल नथा करे सघो पिया, इंट्रस्ट रेट तव्हांजो 22% बीठो आहे। हीअ त तव्हांजा एसेट्स आहिनि, तव्हां हुनखे आउटसोर्स कंदो, तव्हां कीअं कंदो कीअं न कंदो, तव्हां जेके कया रिको डिक खां वठी जेके कमु कया, पोइ रिको डिक ते सुप्रीम कोर्ट जेके कमु कया, ऐं हेॾो सारो कोल पियो आहे थर में जेको आहे सो 200 सालनि ताईं तव्हां हुनखे इस्तेमालु करे सघो था, ऐं तंहिंखां पोइ दुनिया तव्हांखे कोल इस्तेमालु करणु ॾींदी, छाकाणि त हिनजो त क़ुर्बान थो थिए पियो। नई ट्रेजिडीज़ में असीं पाता, जॾहिं इस्तेमालु करणो त कयोसीं कोन को, जॾहिं हिकिड़ा ॿिया इशूज़ पिया अचनि त असां करणु चाहियूं था त मुमकिन आहे अची वञे। द थिंग इज़ दैट त पाकिस्तान खे बैलेंस आउट करिणो आहे। असीं वेस्ट सां गॾु हलणु बि चाहियूं था ऐं असीं चाइना सां गॾु हलणु चाहियूं था पिया। असांजो जेको इंडिया फैक्टर आहे, इन सॼी पूरे पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण में सभ खां वॾो प्लेयर आहे इंडिया। उनजा वेठा त हिते ई आहिनि, हिकिड़ो बि तव्हीं जीअं असांजे मंज़ूर साहिबु ॻाल्हि कई त हिते जेके वेठा आहिनि, जेके असां मार्क्सिस्ट हूंदा हुआसीं उनखे गुमाश तां सरमाएदार चवंदा हुआसीं, को जेन्यून सरमाएदार ते आहे ई कोन, को नेशनल बोर्ज़ुआज़ी जेके चइबो आहे, बिरला ऐं टाटा टाइप जेके माण्हू हुन ते आहिनि ई कोन के। इहे सभु वेठा आहिनि जेके कमीशन खोर, पैसा खायो, डॉलर रखियो, हे कयो हो कयो, उनजो जेको दादा थी लथो इमरान ख़ान, ऐं इहे वरी कॾहिं कॾहिं पीपल्स पार्टी में बि ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं जेके आहिनि PMLN में बि ईंदा आहिनि। हाणे वाशती सॼो हिकिड़ो गंद जेको हो उहो सॼो PTI वटि हले वियो। वॉट वी वॉन्ट इज़ दैट कि तव्हां महिरबानी करे हिते जेका रियल जेका माण्हुनि जेका इन्वेस्टमेंट आहे, तव्हांखे जेको आहे हस्पतालूं कोन्हनि के, स्कूल कोन्हनि के, पाणी कोन थो माण्हू खे मुयसरु थिए पियो, केॾियूं बीमारियूं अची वञनि, जॾहिं तव्हांजो हेॾो ह्यूमन रिसोर्स 25 करोड़, उन ह्यूमन रिसोर्स में तव्हीं इन्वेस्टमेंट कोन कंदो, तॾहिं तव्हांजा जेके इंडिकेटर्स जेके आहिनि उहे ह्यूमन डेवलपमेंट इंडिकेटर्स हुअणु घुरिजनि, SDI वारा, जंहिंमें तव्हां जेको आहे सो मॉर्टिलिटी रेट थियो, एजुकेशन जो ग्रोथ। पाकिस्तान हिन वक़्तु दुनिया में टॉप पियो करे, जंहिंजा ॿार स्कूल कोन था वञनि पिया। जेका नई रिपोर्ट आई आहे, पाकिस्तान दुनिया में टॉप थो करे पियो औरतुनि जी पसमानदगी ऐं हुननि जी एक्सप्लॉइटेशन खे तबाह हाल करे छॾियो आहे हिननि समाज ते। तंहिंजे करे तव्हीं पिया वञो हुते जेको आहे सो मैदनी ताक़तूं पिया आणो, अलाए एटमी ताक़तूं पिया आणियो, तव्हीं जेको आहे सो हीअ कयो। बाबा माण्हुनि में इन्वेस्टमेंट कयो, त उहा इन्वेस्टमेंट तॾहिं थींदी जॾहिं तव्हांजा जेके नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर्स घटिबा, ऐं नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर्स में तव्हांजो डिफेंस थो अचे, तव्हांजा 50 शयूं थियूं अचनि, उते सभु ख़ामोशी आहे। अॼु बि साॻा ई माण्हू पावर खे कब्ज़ो कयो वेठा आहिनि। तंहिंजे करे इहो पाकिस्तान हाणे इन पूरे भावर में फासी वियो आहे। तमामु डेडिकेट तरीक़े सां पंहिंजी पूरी गवर्नमेंट खे ठीकु कयो, पंहिंजो आइन ते हलो ऐं माण्हुनि में इन्वेस्टमेंट कयो। सही कहे साहब, साॻी प्रैक्टिसिस सां डिफरेंट रिज़ल्ट न ईंदा। नाज़रीन, फाइनल कॉमेंट मंजूर चांडनी साहब खां वठंदासीं। मंजूर साहब, छा चवंदो आख़िर में? काली साहब बिल्कुलु सही था चवनि त असांखे जेका ह्यूमन कैपिटल आहे उन में इन्वेस्ट करिणो पवंदो पाकिस्तान खे। अल्टीमेटली उन्हनि मुल्कनि तरक़ी कई आहे जिन पंहिंजे माण्हुनि ते इन्वेस्ट कयो आहे, उन्हनि खे तालीम ॾिनी आहे, उन्हनि खे सिहत ॾिनी आहे, उन्हनि खे स्किल ॾिनी आहे। असांजे मुल्क में तव्हां जेकॾहिं अखि फेराए ॾिसो त अञा ताईं अहिड़े दौर में स्कूल बंदि आहिनि। ॿार जेका तव्हांजा सिर्फ़ु असांजे सिंध में 6 मिलियन ॿार जेका सो तव्हांजा आउट ऑफ स्कूलनि, जिन स्कूल जो मुंहुं कोन ॾिठो आहे। तव्हांखे माण्हुनि खे तालीम ॾियणी पवंदी, सिहत ॾियणी पवंदी, उन्हनि खे स्किल ॾियणी पवंदी। उहे जॾहिं उन्हनि खे तालीम मिलंदी त हू पंहिंजो रस्तो ॻोल्हींदा, उहे ई तव्हांजी जेको आहे सो बहितरीनु इन्वेस्टमेंट साबित थींदा ऐं नंढा नंढा कारोबार कंदा, नंढा नंढा जेका सो एंटरप्राइज़िस शुरू कंदा। जीअं ॿियनि क़ौमुनि तरक़ी जो रस्तो अख़्तियार कयो आहे, तव्हांखे उहो मॉडल हिते एडॉप्ट करिणो पवंदो। उहो बि मॉडल छो एडॉप्ट कजे, हिकिड़ो पंहिंजो मॉडल डेवलप कजे। उहो तमामु घणो सवलो आहे त तव्हां माण्हुनि खे बुनियादी जेके आहिनि उहे तालीमी सहूलियत ॾियो, स्किल ॾियो। हू कुझु न कुझु हिन मुल्क लाइ करे वठंदा, कारोबार करे वठंदा ऐं वॾा इन्वेस्टर ऐं वॾा जेको आहे इंडस्ट्रियलिस्ट उन्हनि माण्हुनि मां ई पैदा थींदा ऐं तव्हां अॻिते जेको आहे निकिरी वेंदव। त हिननि जी जेका ॿाहिरि नज़र आहे, बुनियादी ग़लती पाकिस्तान जी सभ खां वॾी इहा आहे त ॿाहिरियां ईंदा उहे इन्वेस्ट कंदा, पोइ असां हीअं कंदासीं, पोइ हे थी वेंदो, पोइ हे थी वेंदो। हे सॼे पाकिस्तान जी उमिरि गुज़री वई आहे पर उहो कुझु कोन थियो आहे।
तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो मॉडल क्रिएट करणो पवंदो, ख़ुशहाली जो पंहिंजो मॉडल ठाहिणो पवंदो जंहिंमें तव्हांजा माण्हू ई अॻिते अचनि ऐं हिन मुल्क खे अॻिते वठी वञनि। ठीकु मंजूर साहब, वरी महिरबानी मुंहिंजी अवां प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो जावेद साहब ऐं नाज़रीन एजाज़ मार साहब, डॉक्टर अयूब मर साहब कुझु देरि लाइ असां मौजूदु हुआ। साॻी प्रैक्टिसिस डिफरेंट रिज़ल्ट न ॾींदियूं, असांखे पंहिंजे प्रैक्टिसिस खे बदिलाइणो पवंदो। जेकॾहिं रिफॉर्म्स चाहियूं था, जेकॾहिं तरक़ी चाहियूं था त पोइ असांखे पंहिंजे एक्शन्स खे बि ॾिसणो पवंदो। ऐं तमामु अहम ॻाल्हि थी प्रोग्राम जे आख़िरी हिसे में त जेको ह्यूमन कैपिटल आहे असांजो, सॼी दुनिया जो फोकस हुन ते आहे, सॼी दुनिया हुन ते कमु कंदी रहे थी ऐं तरक़ी कंदी रहे थी। असांजो फोकस जेसि ताईं हुन पासे ॾांहुं न थींदो, असां जेके तरक़ी जा ख़्वाब ॾिसूं था उहे ख़्वाब जी जेका साभिया आहे उहा तमामु ॾुखी हूंदी। नाज़रीन इजाज़त वठंदासीं तव्हां खां ॾियो की प्रोग्राम मां पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। सुभाणे असां वरी मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ूअ महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।